सोटरस मरीज़ खां हाल अहवाल वठंदे पुछे थो, अदा ॾे ख़बर कीअं आहे तबियत। मरीज़ वराणिस, मज़ो कोन्हे, का दवा असर नथी करे। तूं ॾे हाल अहवाल, कीअं आहीं, बचड़ा ख़ुशि अथई ऐं भाॼाई कीअं आहे। सोट ॿुधायसि, बचड़ा ऐं भाॼाई बि तोखां पुछण आया आहिनि। अंदरि भाॼाई सां वेठा आहिनि। उहो ॿुधी मरीज़ जो वेतर मुंहुं लही वञे थो। सोट दिलजाए ॾींदे चवेसि थो, दिलि न लाइ, मायूसी कुफर आहे। असां ॿ 4 ॾींहं हिते आहियूं। मुंहिंजो हिकु हकीम ॾिठल आहे, उन जी दवा सफ़ा हिकु टिप आहे, महांगो आहे पर हथ में शिफ़ा अथसि। उहो ॿुधी मरीज़ अञा मायूस थी पुट खे चवणु लॻो, पुट माणे खां पुछी अचु त घर में को सौदो सूद आहे, महिमाननि जे लाइ मानी करे वठे। सोट उहा ॻाल्हि ॿुधंदे चयुसि, न अदा, कहिड़ी तकड़ आहे, शाम ॾिसंदासीं, पर घणी तकलीफ़ न कजो। मरीज़ चयुसि, न न, तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजो पंहिंजो घरु आहे। सोट बेजाब थींदे चयुसि, ॿाहिरां को गोश्त न घुराइजो ऐं घर में फिरंदड़ कुकुड़ ॾे ॾिसंदे चयईंसि, बसि घर में जे ही देसी कुकुड़ आहे त उहा बि हली वेंदी। उहो ॿुधी मरीज़ फिको फिको थींदे पुट खे चवे थो, पुट अदा रमज़ान ॾे वञ ऐं चवीसि त बाबा जो सोट आयो आहे अयादत करणु, सो सौदो ॾे। पुट कंध हेठि करे ॿाहिरि निकिरी वञे थो। छोकिरो हिकु बीठल मोटरसाइकिल ते वेहे थो, जो हिकु पासे खां वतायो फ़क़ीर लंघंदो अची मथां बीही खेसि पुछे थो, छो छोकिरा, ख़ैर त आहे, हिते वेठो आं। अदा सतार जी तबियत त सही आहे। नंढड़े ॿुधायसि, हा चाचा, ईअं ई थोरो थकिजी पियो हुयुसि, साई पटण लाइ वेठो आहियां। वताए खेसि पुछियसि, पिणे घर में आहे या हॉस्पिटल। नंढड़े ॿुधायसि, चाचा, बाबा घर में आहे। तंहिं ते वताए चयुसि, अच अच, अॻ में पिणे खां पुछी अचूं, पोइ था ॿी ॻाल्हि खे ॾिसूं। ऐं पोइ वतायो नंढड़े खे वठी संदसि घर ॾांहुं वञे थो। मरीज़ खट ते मथां कपिड़ो विझियूं सुम्हियो पियो आहे ऐं भर में संदसि महिमान कुर्सी ते वेठो आहे त वतायो अची सलाम करे थो। मरीज़ कपिड़ो लाहे वताए सां सलाम दुआ करे थो त वतायो खेसि तबियत जो पुछे थो। मरीज़ ॿुधायुसि त फ़क़ीर, ईअं त सही थो लॻे, पर अंदरि ॼण खाॼी वियो आहे। ॾिसी पाण थो घर जी हालत छा थी वई आहे। वतायो महिमान खे ॾिसंदे मरीज़ खां पुछे थो, अलाह साईं बहितर कंदो, पर हीअ अदो केरु आहे। मरीज़ ॿुधायुसि थो, मुंहिंजो सोट आहे, परे खां ॿचनि ॿारनि समेत तबियत पुछण आयो आहे। लख शाबत अथसि, चवे 3-4 ॾींहं हिते हूंदासीं। 3-4 ॾींहं। मरीज़ वटि तरसण जी ॻाल्हि ॿुधंदे वताए खे चिड़ अची वञे थी ऐं हैरान थींदे चवे थो, 3-4 ॾींहं। मरीज़ जो सोट ॿुधायसि थो, हा अदा, हिते रेवेन्यू ऑफिस में कमु बि आहे, सो ॾींहुं अधु बि उन में लॻी वेंदो। वतायो चिड़ी पवे थो, सही आहे, पर तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्तु हिन मरीज़ जी पोज़ीशन छा आहे। हिन यार वटि दवाउनि लाइ पैसा कोन आहिनि, पर अटो वठी रुखी मानी खाइण जी वसियत कोन अथसि। हाणे मूंखे ॻाल्हाइण त न घुरिजे, पर छा कयां, अॼु ॻाल्हाइण जे मामले में फाटोड़ो आहियां। तव्हांजूं 3-4 ॾींहं हिन मिसकीन जे घर में रहंदव त ही तव्हांखे 3 वेला मानी काॾां खाराईंदो। वताए जी उन ॻाल्हि ते महिमान बि थोरो चिड़ंदे चवेसि थो त पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ पहुचे। वतायो सम्झाईंदे चवेसि थो, तकलीफ़ त खणी नथी थिए, पर अहसासु त थिए थो। महिमान बि सेबतो थींदे चवेसि थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे त बीमार जी अयादत ज़रूरु कयो। जंहिं ते वताए वराणुसि, नबी साईं त असांजे ऐं असांजा पीउ ऐं ॿचा ॿार बि उन मथां क़ुर्बान आहिनि। मालिकनि सगोरनि ईअं त हुकुम नाहे कयो जो तव्हां हिकु त हथे ख़ाली वञो ऐं ॿियो जो सॼो घर वठी वञी 3-4 ॾींहं मरीज़ जे घर में रही पओ। हाणे मरीज़ वीचारो पंहिंजी करे, पंहिंजी घर जी करे, या तव्हां महिमान जी करे माण्हू आहियो, मरीज़ खे आथर ॾींदे कलाक अधु माण्हू वेठो पोइ हलियो वियो, या 3-4 ॾींहं रहंदो मरीज़ जे मथे जो सूरु बणिजी वञो।